बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हीअ असांजो जेको आहे त डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु आहे। डायरेक्ट प्रोपोर्शन उनखे चइबो आहे यानी असांजी हिकिड़ी जेको आहे त क्वांटिटी इंक्रीज़ थिए त ॿी बि असांजी इंक्रीज़ थिए ऐं असांजी हिकिड़ी पहिरीं क्वांटिटी डिक्रीज़ थिए त ॿी बि डिक्रीज़ थिए, यानी असांजी पहिरीं क्वांटिटी वधे त ॿी बि वधे ऐं यानी पहिरीं क्वांटिटी असांजी घटि थिए त ॿी बि घटिजे। असां हिन में जेको आहे त स्पीड ऐं डिस्टेंस जो मिसाल वठी सघूं था। यानी असांखे हिकिड़ो फिक्स टाइम ॾिनो वियो आहे, हिकिड़ो टाइम ॾिनो वियो आहे त तव्हां जेको आहे त हेतिरे टाइम में यानी असां अधु कलाकु वठी सघूं था, तव्हां अधु कलाक में जेको आहे त 30 मिनट्स में तव्हां जेको आहे त डिस्टेंस तय कयो, केतिरा बि तय कयो। यानी असांजी अगरि जेका रफ़्तार आहे तेज़ हूंदी, स्पीड तेज़ हूंदी त डिस्टेंस बि असां फिक्स टाइम में घणा तय कंदासीं। जेकॾहिं असांजी रफ़्तार स्पीड घटि हूंदी त असां डिस्टेंस बि घटि तय कंदासीं। यानी असांजी स्पीड जेको आहे त क्वांटिटी जेका आहे त इंक्रीज़ थींदी त डिस्टेंस जी बि क्वांटिटी इंक्रीज़ थींदी, यानी असांजी स्पीड जी क्वांटिटी डिक्रीज़ थींदी त डिस्टेंस जी बि क्वांटिटी डिक्रीज़ थींदी। हीअ असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु आहे। द थिकनेस, ही छा आहे, थिकनेस ऑफ 2 iron bars is 8 dm and 10 dm respectively. What would be the weight of second iron bar if the weight of first iron bar is 2.4 kg? हाणे असांजो 2 आयरन बॉर्स आहिनि, 2 आयरन बॉर्स आहिनि, उन्हनि जी जेका थिकनेस आहे हिकिड़े जी 8 dm आहे ऐं ॿिए जी 10 dm आहे। ठीकु आहे, उन्हनि मां असांजो जेको आहे पहिरीं जेको वज़न जेको आहे त वेट ॾिनो वियो आहे उहो 2.4 kg ॾिनो वियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखियो, हाणे असांखे ॿी जेको आहे त आयरन बार जो जेको आहे त वेट मालूम करिणो आहे। हाणे असांखे जंहिं क्वांटिटी जो वेट मालूम करिणो आहे त उहा जेको आहे त क्वांटिटी जेको आहे त तव्हां बाद में लिखो। यानी असांखे जेको आहे त आयरन बार जो वेट मालूम करिणो आहे त असां वेट असां बाद में रखंदासीं। पहिरियों असां हिते आयरन बार्स लिखियो आहे, पोइ असां वेट लिखियो आहे। ठीकु आहे, हाणे जेका पहिरीं जेका आयरन बार आहे उनजी जेका थिकनेस आहे उहा 8 dm आहे। हाणे उनजो जेको वज़न ॾिनो वियो आहे 2.4 kg ॾिनो वियो आहे ऐं ॿी जेका आहे 10 dm आहे। असांखे उनजो वज़न जेको आहे त मालूम करिणो आहे, वेट मालूम करिणो आहे, उनजी जॻह ते असां हिते एक्स लिखियो आहे, यानी एक्स जो असां वैल्यू मालूम कंदासीं एक्स ज़रिए। हाणे हिन में जेके असां एरो ॾींदासीं उहो मथां खां हेठि ॾींदासीं, ॿिन्ही पासनि खां, या वरी ॿिन्ही पासनि खां हेठां खां मथे ॾींदासीं। यानी इन जो मक़सदु जेको आहे तव्हां जेको वैल्यू पुट कयो उहे मथां खां हेठि पुट कयो या हेठां खां मथे पुट कयो, ॿिन्ही पासनि खां। हाणे हिते पहिरियों 8 आहे त असां 8 लिखियो आहे ऐं पोइ 10 आहे त असां 10 लिखियो आहे, वरी प्रोपोर्शन जी निशानी ॾिनी आहे। ठीकु आहे, हिते 2.4 आहे त 2.4 लिखियो आहे, वरी रेशियो जी निशानी ॾिनी आहे, वरी असां हिते एक्स लिखियो आहे। हाणे असां जेको आहे हिते असां प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स कंदासीं ऐं प्रोडक्ट ऑफ मीन्स कंदासीं। यानी ॿाहिरियां अंग पाण में ज़रब कंदासीं, मल्टीप्लाई कंदासीं, अंदरियां अंग पाण में जेको आहे त मल्टीप्लाई कंदासीं। हाणे 8 खे असां एक्स सां मल्टीप्लाई कंदासीं, वरी प्रोपोर्शन जी जॻह ते इक्वल जी निशानी ॾींदासीं, छो त प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स, माना यानी असां हिते तॾहिं इक्वल जी निशानी था ॾियूं। सो असां वरी 2.4 खे 10 खे मल्टीप्लाई कंदासीं 2.4 सां, 8 खे मल्टीप्लाई कंदासीं एक्स सां, थींदो 8x इज़ इक्वल टू 10 खे 2.4 सां मल्टीप्लाई कंदासीं त 24 ईंदो। हाणे हिते मां तव्हांखे हिकिड़ी हिंट ॾियां त को बि अदद अगरि पॉइंट में आहे, यानी ही 2.4 आहे, त जेकॾहिं तव्हां हिन खे 10 सां मल्टीप्लाई कयो था त उनजी जेका पॉइंट आहे उहे हिकिड़े अंग खां पोइ राइट साइड ॾे शिफ्ट कयो। हाणे असां हिन जी पॉइंट जेका आहे राइट साइड ॾे शिफ्ट कंदासीं त ही होल नंबर थींदो, ही थींदो 24 थी वेंदो। ठीकु आहे, असां हिते मल्टीप्लाई करे बि ॾिसूं था, 2.4 मल्टीप्लाई बाय 10, 10 4 द 40, हिते असां 0 लिखंदासीं, 4 मथे वेंदा। ठीकु आहे, 10 2 द 20 थींदो, 20 में असां 4 प्लस कंदासीं, ही 24 थींदो। हाणे हिते पॉइंट जो आहे हिकिड़े अंग खां पोइ आहे त हिते बि असां हिकिड़े अंग खां 0 खां या पोइ पॉइंट ॾींदासीं। हाणे पॉइंट खां पोइ 0 आहे, यानी को अंग न आहे, माना हिन जो को बि वैल्यू न आहे, पॉइंट खां पोइ को बि अंग न आहे, 0 आहे, त हिते असां होल नंबर रखंदासीं, 24 लिखंदासीं, यानी असांजो जेको जवाबु आहे उते 24 थो अचे, 24 लिखंदासीं। हाणे असांखे हिते वैल्यू मालूम करिणो आहे एक्स जो वैल्यू मालूम करिणो आहे त हिते छा आहे 8x आहे त हिते असां 8x खे 8 सां डिवाइड कंदासीं। अगरि हिते 10x हुजे हा त असां 10x 10 सां डिवाइड कयूं आहे,
छो त असांखे 8 कैंसिल करणा आहिनि, एक्स जो वैल्यू मालूम करणो आहे। हिते बि असां जेको 24 खे डिवाइड कंदासीं उहो 8 सां कंदासीं। 8 में कैंसिल थींदा, बाक़ी असांजी बचंदी एक्स इज़ इक्वल टू, हाणे 8 जी टेबल 24 ते 3 टाइम्स ईंदी, 8 3 द 24, 8 जी टेबल 8 ते 1 टाइम ईंदी ऐं 24 ते 3 टाइम्स ईंदी। सो एक्स इज़ इक्वल टू असांजो जेको थींदो 3 थींदो। हिते असांजो 3/1 थींदो। कोई बि जेको अदद हूंदो आहे जंहिंजे हेठां अपॉन 1 हूंदो आहे उहो असांजी होल नंबर जे बराबरि थींदो आहे। सो एक्स इज़ इक्वल टू जेको आहे त 3 थींदो। हीअ असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु आहे, हिन जो जेको आंसर आहे उहो 3 आहे। हाणे हिते ॾिसो, हाणे पहिरीं जेका आयरन बार आहे उनजी जेका थिकनेस आहे उहा घटि आहे, 8 DM आहे, त उनजो वेट बि घटि आहे, 2.4 kg आहे। हाणे ॿी जेका आयरन बार आहे उनजी जेका थिकनेस आहे 10 DM आहे, त उनजो जेको वेट जेको मालूम थिए थो उहो बि घणो थो थिए, 3 kg थो थिए। ठीकु आहे, 3 kg। यानी पहिरीं असांजी क्वांटिटी घटि आहे त उनजो वेट बि घटि आहे, ऐं ॿी क्वांटिटी असांजी जेका ज़्यादा आहे, इहो ज़्यादा थी थिए त उनजो वेट बि असांजो जेको आहे त ज़्यादा थो थी वञे, माना वधी थो वञे। यानी पहिरीं क्वांटिटी घटि आहे त ॿी बि घटि आहे, यानी पहिरीं क्वांटिटी असांजी वधीक आहे त ॿी क्वांटिटी बि वधीक आहे। हीअ असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु हुयो।